अदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा आऊं सिंध यूनिवर्सिटी में लेक्चरर आहियां। अदा इहो वरी कीअं हूंदा आहे? पुट तूं 2 मिंट पंहिंजो बटण बंदि रख, आऊं तोखे पोइ वरी सम्झायां थो। सर तव्हां हुकम कयो, कीअं अचणु थियो? पुट आऊं सिंध जा ॻोठ विज़िट कयां पियो, ॻोठाणनि खे सम्झाइण जी कोशिशि कयां पियो त जीअं माण्हुनि जो ध्यानु तइलीम ॾांहुं वधे। साईं बिल्कुलु, तालीम खां सवाइ त कुझु बि कोन्हे, पर मूंखे लॻे थो तव्हांजी डायरेक्शन उबती आहे। पुट उबती कीअं? साईं ॾिसो न, ॻोठ ॻोठ में वञी माण्हू खे सम्झाइण, मथो हणणु ऐं असां जहिड़नि चरियनि खे सम्झाइण खां सवली ॻाल्हि त कोन्हे। बहितर ईअं थींदो जेके नथा पढ़नि फ़िलहालु उन्हनि खे छॾियो, पर जेकी पढ़नि अचनि था उन्हनि खे त ॾिसो। उन्हनि खे छा ॾिसूं, उहे त पढ़नि पिया न। साईं वजो पढ़नि पिया। बराड़ी जे स्कूलनि जी हालत ॾिसो त मोइन जो दड़ो बि नओं लॻे थो। जेकॾहिं इहे स्कूल यूरोप या अमेरिका जे कंहिं इंजीनियर खे ॾेखारियूं त सॼो साल उन्हनि खे रुॻो ही मालूम करण में लॻंदो त इहो मटेरियल आयो किथां। ऐं माशाल्लाह सिंध में प्राइमरी मास्तर बि चूंडे अहिड़ा भर्ती कंदा आहियो जहिड़ा शिकारपुर जा धाड़ेल। अहिड़नि मास्तरनि खे ॾिसंदे ई ॿार जो अधु साह त उते ई निकिरी वञे, सो पढ़ंदो किथां? एॾी दहशत में ॿार जो पढ़ण बि कंहिं जहाद खां घटि न हूंदो आहे। पादर खाई खाई ॿार जॾहिं हाई स्कूल जे दर ते वञी किरंदो आहे, उते त रंग ई न हूंदो आहे। जीअं मुला पाण खे जन्नती बाक़ी सभिनि खे दोज़की सम्झनि था, ईअं असां वारा छोरा पाण खे पढ़ियल लिखियल बाक़ी सभिनि खे जाहिल सम्झनि था। अदा मां बि तॾहिं त कोन पढ़ियासीं। पुट सुठो कई। तव्हां जाहिल सम्झो छो नथा त तइलीम ज़रूरी आहे। अॼु जे दौर में रहणो आहे त तइलीम खे हासिल करियो। अव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? सर आऊं बि इहो ई चवां पियो, तइलीम ज़रूरी आहे, पोइ इन ते एॾो ज़ुल्म छो आहे? कहिड़ो ज़ुल्म आहे ॿुधायो? दुनिया पढ़े पई, अव्हां लाइ ज़ुल्म आहे। सर प्राइमरी तइलीम शागिर्द ॻोठ मां हासिल करे या शहर मां, पर वरी बि फिरी सिरी यूनिवर्सिटी में ई वेंदो। ऐं पाण वटि हींअर हालत जेका यूनिवर्सिटियुनि जी आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। तोखे कहिड़ी ख़बर? तो कॾहिं यूनिवर्सिटी जो मुंहुं ॾिठो आहे? सर मुंहुं न ॾिठो आहे। तव्हां ॿुधायो फ्रांस जी गादी जो हंधु कहिड़ो आहे? इहा त सभिनि खे ख़बर आहे, पेरिस। तव्हां कॾहिं पेरिस जो मुंहुं ॾिठो आहे? न छो? साईं पोइ इहो कीअं पिया ॿुधायो त फ्रांस जो कैपिटल पेरिस आहे? तव्हां पुछियो तॾहिं मूं ॿुधायो। सर मूं बि तॾहिं ॿुधायो जॾहिं तव्हां पुछियो। एतिरा बि जाहिल न आहियूं जेतिरा अव्हांखे लॻूं पिया। असांखे ख़बर आहे त आइज़ैक न्यूटन हरकत जो कानून पेश कयो, तसाइलून कागज़ जी ईजाद कई, नज़रिया इर्तिका कंहिं पेश कयो, इज़ाफ़त जो नज़रियो किथां आयो। असांखे ख़बर आहे त गज़वा बदर में मुसलमान लश्कर जी तादाद केतिरी हुई, पहिरीं शहीद मुसलमान औरत कहिड़ी हुई। असीं जाहिल आहियूं या केतिरो इल्मु आहे इन ॻाल्हि खे छॾियो। तव्हां ॿुधायो त तव्हां हिते तइलीम जी तबलीग त कयो पिया, पर पंहिंजे तइलीमी मयार जी ख़बर आहे तव्हांखे? माण्हुनि खे तइलीम जो दावतूं त ॾियो पिया, पर जेकी अॻु में शागिर्द पढ़नि पिया उहे कहिड़नि सूरनि में आहिनि, इन्हनि जो अंदाज़ो आहे तव्हांखे? पुट हुकूमत इन लाइ हर मुमकिन कोशिशि करे पई। साईं तमामु सुठी कोशिशि पिया कयो त कीअं अञा वधीक शागिर्दनि मां पैसा कढूं। सिंध यूनिवर्सिटी में सीटूं 9,000, उम्मीदवार 22,000। जॾहिं तव्हां वटि सीटूं ई 9,000 आहिनि त चालान बि 9,000 इशू कयो न। चलो फ्री में आहे त पोइ असां जहिड़ा बि अची निकिरंदा, पर जे गुज़िरियल साल जी ॻाल्हि कयूं त 2,500 रुपया तव्हां हर हिकु शागिर्द खां रुॻो एंट्री टेस्ट जा वरिता आहिनि। 2,500 खे 22,000 सां मल्टीप्लाई कयो त 5.5 करोड़ जी रक़म ठहे थी। कुझु अंदाज़ो आहे त 5.5 करोड़ रक़म ठाहिण में केतिरनि ग़रीबनि मिस्किननि जो हिसो शामिल आहे, जिन इहे 2,500 रुपया बि वॾी जफ़ाकशी सां जमे कया हूंदा। जेकॾहिं सीटनि जे हिसाब सां फार्म भरजनि त बाक़ी शागिर्द केॾां वेंदा? साईं तव्हां लेक्चरर आहियो, क़ाबिल इज़त आहियो। मुंहिंजो सवाल इंतिज़ामिया सां आहे त जेकॾहिं तव्हां दाख़िला लाइ एंट्री टेस्ट रखो था त एंट्री टेस्ट लाइ बि हिकु टेस्ट रखो जेका फ्री में हुजे। पोइ भली लख शागिर्द अचनि, तव्हां सीटनि जे हिसाब सां अहल शागिर्द सिलेक्ट कयो, पोइ उन्हनि खे एंट्री टेस्ट जा फार्म ॾियो, जीअं बाक़ी शागिर्द पैसो ज़ाया करण खां बची वञनि। हल त कई मौजूदु आहिनि, पर इंतिज़ामिया जो पेट कोन भरबो। ऐं हींअर जेका अव्हां बाहे बारी आहे, इन जो जवाबु आहे तव्हां वटि? 19,000 दाख़िला फी मां वधाए 22,000 ते अची वेंदो आहे। हॉस्टल रीअलाटमेंट 850 रुपए में वधाए 5200 ऐं नए शागिर्द लाइ 5100 करे छॾी आहे। जेकॾहिं शागिर्द पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज कनि त ठोके दहशतगर्दी जो केस हणी था छॾियो। साईं दिलि ते हथ रखी ॿुधायो, छा तइलीम ईअं ॾिबी आहे? तव्हां सर्वे कयो, हॉस्टल में जेकी बि शागिर्द रहनि था तक़रीबन ग़रीब तबिके सां तालुक़ रखनि था, छो त अमीरनि खे हॉस्टल जी ज़रूरत ई न हूंदी आहे। उन्हनि वटि त पंहिंजा बंगला ऐं पंहिंजी गाॾी हूंदी आहे। साईं तव्हां हरू भरू तकलीफ़ न कयो। जेकॾहिं तइलीम ॾियण जो एॾो ई शौक़ु आहे त पंहिंजो निज़ाम ठीकु कयो, शागिर्द पाण ई ईंदा। तइलीम खे तरक़ी जो बुनियाद सम्झो, कमाई जो ज़रियो न बणायो। क़ौमनि जो ज़वाल बि पढ़ियो आहे, तरक़ी जो बुनियाद बि सम्झूं था। अॼु बि यूरोपी या अमरीकी क़ौमनि खां तइलीम खसे वठो, ईंदड़ कुझु ॾहाकनि खां पोइ इन्हनि क़ौमनि जो वजूद बाक़ी न रहंदो। असीं त चऊं था असीं पढ़ूं, पर छा तव्हां सच में चओ था त असीं पढ़ूं? दुनिया जे क़ौमनि खे ॾिसो, उन्हनि जा निज़ाम ॾिसो, तइलीमी मयार ॾिसो,
दौरे अवल खां वठी हेसि ताईं जेकॾहिं दुनिया में कंहिं शख़्स पंहिंजो नज़रियो बयानु कयो आहे, पंहिंजी सोच ॾिनी आहे, त उन में उन शख़्स जी दानाई न पर उन जी तइलीम जो कमाल आहे। जेकॾहिं क़ौमनि ज़वाल मां उरूज माणियो त उन्हनि तइलीम खे क़बूल कयो। तव्हांखे तरक़ी जी फिक्र आहे, मुस्तक़बिल जो सोचो था त तइलीम खे आम कयो। भली मुफ़्त ॾेई ख़ैरात न कयो, पर कारोबार सम्झी ग़रीबनि जो रब्त न पियो। ज़िंदगी लाइ तइलीम ज़रूरी आहे त गुज़ारण लाइ खाधो बि ज़रूरी आहे। जिते 2 वक़्त जी मानी खाइण बि नसीब हुजे, उते लखनि जी तइलीम ख्वाबनि खां बि मथे हूंदी आहे। या त गुरबत ख़तमु कयो या तइलीम मुफ़्त ॾियो। यादि रखो त रियासत जो हर इदारो क़ौम जो सरमायो हूंदो आहे, जंहिं ते ग़रीब जो बि ओतिरो ई हक़ हूंदो आहे जेतिरो कंहिं अमीर जो हूंदो आहे।